सियारे जी मुंद में चांहि जे गरम कोप खां वधीक राहत ॾींदड़ का बि शइ नाहे हूंदी। चांहि जो ताज़ो पीतल कोप न रुॻो तव्हांजे जिस्म खे गर्मी ॾींदो आहे, पर ॿियनि बि केतिरनि ई तरीक़नि सां फ़ाइदो पहुचाए थो। थधी मौसम में मुदाफ़ियती क़ुवत वधाइण समेत ॿियनि फ़ाइदनि लाइ तव्हांखे कहिड़े क़िस्मनि जी चांहि पीअणु घुर्जे, अचो त ॼाणूं था हिन रिपोर्ट में। सभ खां पहिरीं माखी, लीमे ऐं अदरक जी चांहि। माखी खे कुदरती तौर ते नज़ले, ज़ुकाम ऐं खंघि जे इलाज में इस्तेमाल कयो वेंदो आहे, जॾहिं त लीमो विटामिन सी ऐं एंटीऑक्सीडेंट्स सां भरियल हूंदो आहे, जेको मुदाफ़ियती क़ुवत वधाइण में मदद फ़राहम करे थो। अदरक जूं एंटीबैक्टीरियल ऐं सोज जे ख़ात्मे वारियूं ख़ासियतूं माण्हूअ खे सियारे जी मौसम में सेहतमंद रखनि थियूं। नंबर 2, लीमे ऐं कारनि मिर्चनि जी चांहि। इहा चांहि न रुॻो तव्हांजे जिस्म खे डिटॉक्स करण में मदद कंदी आहे, पर ब्लड प्रेशर खे पिणु घटि करे थी ऐं मुदाफ़ियती क़ुवत बि वधाए थी। कारा मिर्च गले जी ख़राबीअ में बि आराम ॾींदा आहिनि। नंबर 3, अदरक ऐं फूदने जी चांहि। ताज़ो फूदनो न रुॻो तव्हांजी चांहि में वाधू ख़ुशबू पैदा कंदो आहे, पर हाज़मे जे निज़ाम खे बि दुरुस्त करे थो। ॿिए पासे अदरक सियारे जी मुंद में पसंदीदा खुराक आहे। अदरक जे इस्तेमाल सां रत साफ़ थींदी आहे ऐं सियारे जी अलामतुनि खे बि परे करे थी।